दोस्तों जेकॾहिं तव्हांखे सफ़र करण जो शौक़ु आहे त तव्हां बेहद ख़ूबसूरत पुल ज़रूरु ॾिठा हूंदा, पर तव्हां अहिड़ियुनि पुलनि जे बारे में घटि ॼाणंदा हूंदव जिन ते हलणु मौत खे दावत ॾियण बराबरि आहे। सो दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त दुनिया में कुझु अहिड़ा ख़तरनाक पुल बि आहिनि जंहिंसां तव्हां कॾहिं रूबरू थियणु न चाहींदो। अचो दोस्तों शुरू कयूं। नंबर 5 ते आहे डेकन वान क्लिस्ट्राइज ब्रिज, ऑस्ट्रिया। मोन्सी नदीअ जी भिक वारी जॻह खे चयो वेंदो आहे डेकन वान। हाइकर्स लाइ हीअ जॻह जन्नत आहे। हिते मौजूदु ॿिनि जबलनि खे जोड़ण जो कमु कंदो आहे हीउ पुल। जेकॾहिं तव्हांखे हिन पुल जो मज़ो वठिणो आहे त तव्हांखे 1176 मीटर मथे जबल चढ़णो पवंदो। हीउ कमु आम माण्हू लाइ तक़रीबन नामुमकिन आहे। हिन पुल ते चढ़ण खां पोइ तव्हांखे हेठि ॾिसण जी हिमत न थींदी। हीउ पुल एतिरो ख़तरनाक आहे जो हिकु वक़्त में सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू हिन ते चढ़ंदो आहे। काठ जी तख़्तुनि जो ठहियलु हीउ पुल ॾाढो ख़तरनाक आहे। छो त दोस्तों हीउ पुल जानबाज़ हाइकर्स लाइ ठाहियो वियो आहे। ऐं चौथे नंबर ते आहे ट्रिफ्ट ब्रिज, स्विट्ज़रलैंड। स्विट्ज़रलैंड जे पहाड़नि में हीउ अकेलो तारनि ते ॿधल पुल आहे। ज़मीन खां 300 फुट मथे हिन पुल ते चढ़णु एतिरो आसान बि नाहे जेतिरो तव्हां सोचियो आहे। हिन ब्रिज ते चढ़ण वारे माण्हुनि जो चवणु आहे त उते चढ़ण लाइ हुननि खे इलाहियुनि मुश्किलनि जो सामनो करणो पियो, तंहिंखां पोइ हिननि खे हिन ख़ूबसूरत तलाउ ॾिसण जो मौक़ो मिलियो। दोस्तों, हिन पुल ते हलण खां पोइ तव्हांखे महसूसु थींदो त तेज़ हवाउनि जे करे हीउ पुल लुॾी रहियो आहे। इंजीनियर्स हिन मसइले खे हल करण जी ॾाढी कोशिशि कई, पर कुदरत जे साम्हूं हुननि जी हिकु न हली। नंबर 3 आहे मेकोंग रिवर वायर ब्रिज। मेकोंग नदीअ जे मथां टंगियल हिन ॿिनि वायरनि खे पुल अलाए छो चयो वेंदो आहे, सम्झ में नथो अचे। छो त असांजे मुल्क में अगरि अहिड़ा पुल हुजनि त इन खे पार करण वारे जे लाइ असां ताड़ियूं वॼाईंदासीं, पर हितां जे रहंदड़ मच्छी पकड़ण माण्हुनि लाइ इहे आम ज़िंदगी जो ॾींहुं आहे। हिन पुल तां गुज़रण वारनि माण्हुनि खे इहो शक हूंदो आहे त उहे सही सलामत पुल पार करे बि सघंदा या न। हिननि माण्हुनि खे ॾिसी करे असांखे अहसासु थींदो आहे त ज़िंदगी केतिरी ॾुखी आहे। हिन तस्वीरनि खे ॾिसी तव्हां सम्झी सघो था त दरिया पार करणु केॾो ॾुखियो आहे। ॿिए नंबर ते आहे झंगजाजी ग्लास ब्रिज, चाइना। दोस्तों, मुंहिंजी लिस्ट जो ही पसंदीदा ब्रिज आहे। ज़मीन खां 800 फुट मथे शीशे जो तरो हुजण जे करे एतिरो ख़तरनाक लॻंदो आहे जो माण्हू हिन ते हलण खां इनकार कंदा आहिनि। हिन ते हलण वक़्तु ईअं लॻंदो आहे जीअं ज़मीन पेरनि हेठां न आहे ऐं तव्हां ई हवा में हली रहिया। इन खां वधीक अञा भयानक बणाईंदा आहिनि ब्रिज में क्रेक इम्पैक्ट्स। जेकॾहिं कॾहिं तव्हां हिन पुल ते हलो ऐं तव्हांखे इहो महसूसु थिए तव्हांजे पेरनि जे हेठां शीशो भॼे थो त ड्रिजो न, छो त हिन जे ठाहींदड़नि माण्हुनि खे ड्रिजण लाइ इहो क्रेक इम्पैक्ट तयारु कयो आहे। इहो ई सबबु आहे जो रोज़ानो 8000 माण्हू हिन जो मज़ो ॾिसण ईंदा आहिनि। पहिरें नंबर ते आहे उजवेला ब्रिज, टोरियन, मैक्सिको। 1890 में जॾहिं टोरियन शहर में मुख़्तलिफ़ मैदनियात, सोन ऐं चांदनी खोटरी वई, उन्हनि खाणियुनि ते पहुचण लाइ हीअ पुल ठाही वई। हीअ पुल हिन महिल दुनिया जी ख़तरनाक तरीन पुल तसवुरु कई वेंदी आहे। केतिरा ई साल हिन पुल जी मरम्मत कई वई ऐं हिन खे बार बार ठाहियो बि वियो, पर जीअं ई हितां मैदनी वसीला ख़तमु थी विया त सरकार हिन पुल जी देख रेख करणु छॾे ॾिनी। इहा ई वजह आहे जो हीउ पुल हाणे हितां जे रहवासियुनि लाइ ख़तरो बणिजी वियो आहे। 100 साल पुराणी हिन पुल जूं कई तारूं टुटी चुकियूं आहिनि, इन करे हीउ पुल कंहिं महिल बि किरी सघे थो।